अस्सलाम वालेकुम नाज़रीन प्रोग्राम लाइव ला इंसान करे तहां मेज़बान डॉक्टर वाहिद बशमौर हाज़िर है। नाज़रीन तव्हां ख़बर प्रोग्राम में असां तव्हांखे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी ॼाण ॾींदा आहियूं। मुख़्तलिफ़ मेहमान डॉक्टर असां सां गॾु हूंदा आहिनि जेके तव्हांखे उन बीमारी बाबति मुकमल ॼाण ॾींदा आहिनि। ऐं अॼु जेको असां ॼाण ॾींदासीं तव्हांखे उहा डेंगी वायरस बाबति ॼाण ॾींदासीं। अगस्त सितंबर में या अक्टूबर में इहो जेके इन्हनि टिनि महीननि में डेंगी वायरस तमामु घणो हूंदो आहे। डेंगी मच्छर जे करे तमामु घणा मरीज़ थींदा आहिनि। हिन वक़्तु बि सिंध में जेके असां वटि 300 खां वधीक जेके से मरीज़ मौजूदु आहिनि। ख़ासि तौर कराची में तमामु घणा आहिनि। इन खां अलावा पंजाब में ॿियनि पाकिस्तान जे सूबनि में बि डेंगी तमामु वॾे पैमाने ते जेको सो वायरस इहो फैलियल आहे। त तव्हांखे ॼाण ॾींदासीं त डेंगी वायरस जेको आहे उहो छा आहे, कहिड़े मच्छर जे थ्रू असांजे जिस्म ताईं पहुचंदो आहे, उनखां बचाव कीअं करे सघिजे थो, उनजो इलाजु कहिड़ो आहे ऐं उनजी ख़तरनाक कंडीशन्स कीअं आहे, या जेकॾहिं असां कोशिशि कयूं त इन डेंगी वायरस खां कीअं इनखे ख़तमु करे सघूं था, छा ख़तमु करे सघूं था या नथा करे सघूं। छो त आम जेकॾहिं ॻाल्हि कजे मलेरिया जी त उहा त आम मच्छरनि जे करे असां वटि सॼो साल रहंदी आहे, कॾहिं वधि कॾहिं घटि। पर डेंगी जी बि कुझु सीज़न आहे, उन में काफ़ी मरीज़ थींदा आहिनि। हिन वक़्तु डेंगी जा मरीज़ तमामु वॾे पैमाने ते इस्पतालनि में अची रहिया आहिनि। त तव्हांखे डेंगी बाबति ॼाण ॾींदासीं, उनजा बचाव जा तरीक़ा ॿुधाईंदासीं, उनजो इलाज बि ॿुधाईंदासीं। उन सां गॾोगॾु जेको आहे सो मेंटल हेल्थ डे बि जेको सो मल्हायो पियो वञे, उन बाबति बि तव्हांखे ॼाण ॾींदासीं त असांजी ज़हनी जेके बीमारियूं आहिनि, असांजी दिमाग़ी जेके बीमारियूं आहिनि, उन्हनि जो छा इलाजु मौजूदु आहे। जेकॾहिं चवंदा आहिनि कंहिंखे का ज़हनी बीमारी आहे त छा उनखे तव्हां पागल सम्झी उनजो इलाजु न करायो या करायो। इहे जेके बि असांजूं सोचूं आहिनि उन मुताबिक़ तव्हांखे ॼाणींदासीं त असांजी ज़हनी जेके बीमारियूं आहिनि उहे कहिड़ियूं आहिनि, उन्हनि जो इलाजु कीअं करे सघिजे थो ऐं छा हिकिड़ो ज़हनी मरीज़ माण्हू ठीकु थी ॿीहर आम ऐं सुठी ज़िंदगी गुज़ारे सघे थो या नथो गुज़ारे सघे। इन बाबति बि ॼाणींदासीं तव्हांखे। ऐं जॾहिं बि तव्हां फ़ोन करियो त महिरबानी करे पंहिंजी टीवी जो आवाज़ु घटि रखो ऐं जीअं तव्हांजो आवाज़ु असां ताईं पहुचे। असांजो महिमान डॉक्टर तव्हांखे जेको बि तव्हांजो सुवालु आहे डेंगी बाबति हुजे या ज़हनी बीमारियुनि बाबति हुजे या को ॿियो सुवालु हुजे त उहो असांजो महिमान या असां उनखे चङी तरह सम्झी सघूं ऐं तव्हांखे उनजो जवाबु ॾियूं। अॼु जेको मुंहिंजो मौज़ू आहे उहो आहे डेंगी वायरस। हिन बाबति जेको मूंसां गॾु महिमान आहे उहो आहे डॉक्टर शरफ़ अली शाह साहिबु, जेके पाण पब्लिक हेल्थ फिज़िशियन आहिनि ऐं उनजो पब्लिक ऐं प्रिवेंटिव साइड ते डॉक्टर शरफ़ अली शाह जो तमामु घणो कमु आहे। त डॉक्टर साहिब खां पुछंदासीं त डेंगी वायरस जॾहिं खां आयो त वधी रहियो आहे। अॻे कंहिं ज़माने में चयो वेंदो हो त इहो जेको सो गर्म इलाइक़नि जो जेको सो वायरस आहे, पर हाणे सॼे पाकिस्तान में या थधनि इलाइक़नि ताईं बि पहुची वियो आहे। त असां डेंगी वायरस ते जेको सो डॉक्टर साहिब सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। अचो पंहिंजे महिमान सां ॻाल्हि जो सिलसिलो शुरू कयूं। डॉक्टर साहिब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वरी महिरबानी डॉक्टर शरफ़ अली शाह तव्हां हिते असां डॉक्टर साहिब अॼु मां ॿ अहम जेके टॉपिक ते ॻाल्हि कई। हिकु त डेंगी वायरस जेको काफ़ी अरसे खां असां वटि हिते आहे। पहिरीं त इहो गर्म इलाइक़नि में थींदो या ट्रॉपिकल एरिया में चऊं त इहो डेंगी जो मच्छर घणो हूंदो आहे, पर हाणे उहो असांजे सॼे मुल्क में फैलियल आहे। हिन सीज़न में तमामु घणा मरीज़ जेके सिंध में आया आहिनि। इन सां अलावा जेको आहे सो मेंटल हेल्थ डे ते बि थोरी घणी ॻाल्हि ॿोल कंदासीं। त डेंगी जेको आहे उहो वायरस छा कंहिं ख़ासि मच्छर खां असां ताईं पहुचे थो? बिल्कुलु जीअं तव्हां चयो त ॿ बीमारियूं तमामु आम आहिनि जेके मच्छरनि जे करे। मलेरिया उहा त तमामु घणी आहे, ठीकु आहे, ऐं शुरू खां वठी आहे। डेंगी जा बि हाणे एपिडेमिक्स थियनि पिया ऐं काफ़ी सालनि खां कराची में, लाहौर में वॾो एपिडेमिक थियो कुझु साल पहिरियों। ऐं तक़रीबन हर साल लॻातार कुझु न कुझु केसिस थियनि था ऐं वॾनि शहरनि में घणो करे थियनि था पिया। त इहो डेंगी जो जेको मच्छर आहे, जीअं एनाफ्लिस मच्छर आहे, उहो मलेरिया कंदो आहे। हे आहे एडीज़ इजिप्टी मच्छर जो जेको नालो आहे, एडीज़ इजिप्टी मच्छर आहे। ख़ासि क़िस्म जो मच्छर आहे जेको मलेरिया जे मच्छर खां थोरो मुख़्तलिफ़ आहे। ठीकु, उन में वॾी ॻाल्हि इहा आहे जेको डिफरेंस आहे त हे ॾींहं जो मच्छर चक पाईंदो, ॾींहं जो एक्टिव रहंदो आहे। जीअं तव्हांखे ख़बर आहे त जेको मलेरिया कासो करे मच्छर उहो घणो करे सिज लथे महिल या सुबुह सवेल राति जो, पर हे ॾींहं जो घणो करे डे बाइटिंग हिनखे चवंदा आहिनि, यानी ॾींहं जो चक हूंदो। उन करे हिन जो जेको बचाव आहे मुश्किल थो थी वञे, छो जो उन वक़्तु माण्हू ॾींहं जो घुमंदो फिरंदो थो हिते। राति जो त जेकॾहिं मच्छर को कटे थो त उनखे जेकॾहिं तव्हां मच्छरदानी वग़ैरह इस्तेमालु करे सघो था त काफ़ी बचाव थो थी वञे। पर हिन मच्छर खे बचाइण लाइ मच्छरदानीअ जो एतिरो रोल न आहे, छो जो ॾींहं जो माण्हू ज़ाहिर कमकार थो करे, घुमे फिरे थो। त इहो ख़ासि मच्छर आहे जंहिंखे एडीज़ इजिप्टी चइजे थो। ऐं उहो मच्छर जेको आहे चक हणण सां उहो जेको वायरस आहे डेंगी वायरस, उहो हिन जे जिस्म में दाख़िल थिए थो माण्हूअ जे, ऐं पोइ अलामतूं थियनि थियूं। अच्छा, जीअं तव्हां चयो त ॾींहं जो घणो करे जेको इहो डेंगी जेको मच्छर आहे एडीज़ इजिप्टीज़ उहो चक पाईंदो, पर अक्सर ॾिठो वियो आहे त सुबुह शाम जे वक़्तु इहे घणो जेको सो चक पाईंदा आहिनि। सिज लहण वक़्तु, सिज निकिरण वक़्तु, इहे अहिड़ा टाइम हूंदा आहिनि जीअं निमाज़ जो वक़्तु थियो, असां मच्छरदानी बि हटाए छॾी, उथी पंहिंजो कमकार कयो। सुबुह शाम जे वक़्तु आम माण्हू या ॿारड़ा ख़्यालु न कंदा आहिनि ऐं त ठीकु आहे जेॾी महिल सुम्हंदा पोइ मच्छरदानी लॻंदा। छा लापरवाही या उन जेका तवजो न ॾियण या मसरूफ़ियत जे करे बि इन मच्छर जो वधीक इफेक्ट थिए थो असां? इहो मच्छर जो वॾो फ़र्क़ु इहो आहे न त ज़ाहिर उन वक़्त में माण्हू घणो करे जेको आहे सो बिस्तरे ते न हूंदो आहे,
ज़ाहिर आहे मच्छरदानी तव्हांखे तॾहिं प्रोटेक्शन ॾींदी जॾहिं तव्हां सुता पिया हुजो न। ठीकु आहे। तव्हां जेकर घुमंदा वधंदव त ज़ाहिर आहे उनजो असरु घटि थींदो। तंहिंजे करे हिन मच्छर जे कंट्रोल करण में जीअं ज़ाहिर आहे वेक्टर कंट्रोल त बि इम्पॉर्टेंट आहे, डेंगीअ में बि बिल्कुलु सही ऐं मलेरिया में बि, पर थोरो मुख़्तलिफ़ अप्रोच थींदी मलेरिया खे कंट्रोल करण लाइ ऐं डेंगी खे कंट्रोल करण। माना सुबुह शाम जेकॾहिं असां एहतियात करियूं ऐं डेंगी मच्छर जे चक खां बचूं त असां असल ॻाल्हि आहे असांखे मच्छर खे ख़तमु करिणो आहे, जीअं मच्छर न पैदा थिए। ऐं जेको मच्छर पैदाइश आहे न उहो उन में बि फ़र्क़ु आहे। मलेरिया जो मच्छर आहे न, हा, उहो तव्हांखे वॾनि तलावनि में दुबनि में तव्हांखे उन जॻह ते, हे तव्हांखे मिलंदो घरनि में, घर कंहिं बाल्टीअ में को टायर पुराणो पियो आहे, उन में को कोका कोला जो कैन पियो आहे, मिनरल वाटर जी बोतल पई आहे, उन में थोरो पाणी आहे, हे इन नंढनि नंढनि दुबनि में पैदा थो थिए पियो, वण जे टुंग में। इन में तव्हांखे वॾो को तलाव, वॾो को दुबो, वॾो को पाणीअ जो जेको ज़ख़ीरो न खपे। हे घर में बि तव्हांजे मौजूदु आहे, साफ़ सुथरो पाणी इस्तेमालु करियूं था उते बि ब्रीडिंग बिल्कुलु चवंदा आहिनि फ्रेश वाटर जेको मॉस्किटो आहे। तंहिं करे हिन में जेको इहो ज़रूरी न आहे त तव्हांजो जेकॾहिं घर भरिसां आहे जिते दुबो आहे या को वॾो तलाव आहे जीअं ॻोठनि ॿोठनि में थिए थो, तंहिंजे करे हिनखे माण्हू शहरी मच्छर थो चइजे। हे घणो करे तव्हां ॾिसंदव जेके केसिस थियनि था वॾनि शहर में, अर्बन उनजे करे जीअं वॾो शहर में जेके एपिडेमिक कराचीअ में, सॼे सिंध में वधि केसिस कराची में, अहिड़े नमूने सां लाहौर त हीअ जेको ॻोठनि में घटि केसिस थियनि था पिया। ऐं उनजो सबबु इहो ई आहे त जंहिंजो परवरिश थिए थी जेका मच्छर जी, उहे नंढे नंढे पाणीअ जे दुबे में थिए थी पई ऐं उन में बाल्टी अची वई, गटर जो को पाणी अची वियो, तव्हांजो को पुराणो टायर पियो आहे, पुराणो को दॿो पियो आहे, उन में जेकॾहिं पाणी पियो आहे उते मच्छर जेको आहे पंहिंजा अना थो पैदा करे, उते मच्छर जा बचा था थियनि ऐं उहे मच्छर जेके आहिनि। हिन जी जेका ब्रीडिंग आहे यानी जेका वाध बि जो आहे डेंगी मच्छर जी, उनखे कीअं रोके सघिजे थो? सभु को तरीक़ेकार आहिनि? वॾो तरीक़ो इहो आहे त इहे शयूं पंहिंजे घर खे साफ़ु रखो। जेकॾहिं तव्हांखे घर में बाल्टी आहे त बाल्टीअ में ढक हुजणु खपे, ढक को सवाइ जेकॾहिं पाणी घटि थो अचे पियो माण्हू स्टोर कनि था पिया, जेकॾहिं उहे भले कयो पर उनखे जेकॾहिं बाल्टी वठो त इहे ढक हुजे, या जेकॾहिं को अहिड़ो को गैर इस्तेमालु थियण जो को कैन आहे, को बोतल आहे या पई आहे ईअं ॿाहिरि पधर में या घर में, उनखे उते ख़तमु करे छॾियो, उहो न पई हुजे। छो जो उन में थोरो बि पाणी हूंदो न त उन में उहो उनजे लाइ को वॾे पाणीअ जी ज़रूरत न आहे। त पहिरियों त इहो पंहिंजे माहौल घर खे साफ़ सुथरो, जिते बि मच्छर जो इहो थी सघे थो मुमकिन त उहो उते आना ॾे ऐं उते बचा ॾे, उहे थोरो पाणी खपे उनखे, उहे शयूं बिल्कुलु ख़तमु कयो। ऐं उन खां पोइ ज़ाहिर आहे स्प्रे, जीअं पेस्टिसाइड्स आहिनि, जेकॾहिं स्प्रे कजे घर में मलेरिया में लाइ बि स्प्रे थींदो आहे, ऐं अहिड़े नमूने सां हिनखे बि स्प्रे करे जेकॾहिं को मच्छर पैदा थी वियो आहे त जीअं उहो ख़तमु थी वञे। अच्छा, जेके असांजो घरनि में नंढा नंढा गार्डन्स हूंदा आहिनि, क्यारियूं हूंदियूं आहिनि या वण, उन्हनि खे रोज़ु पाणी ॾींदा आहियूं त उन्हनि जे पननि ते या उन्हनि जे गमलनि में पाणी अची वेंदो आहे, उन्हनि खे कीअं हिन मच्छर खां बचाइजे? गमलनि में बि कोशिशि कजे जेकॾहिं कूंडियूं वूंडियूं आहिनि त उनखे अहिड़े नमूने सां की पाणी बीठल न हुजे। ऐं इन जे करे चयो वञे थो त जेकॾहिं का एपिडेमिक थिए थी त उहे शयूं हटायूं वञनि जेकॾहिं उन वक़्तु सीज़न थिए थी पई। पर जेकॾहिं पाणी उन में न हूंदो, जेकॾहिं आलाण हूंदो, उन ते न थींदो, पर पाणीअ जो थोरो हुजणु ज़रूरी आहे त पाणीअ जो दुबो या पाणीअ जो जेको उते बीठल न हुजे। अच्छा डॉक्टर साहब, हिन जॾहिं डेंगी जी सीज़न आहे, हाणे डेंगी जा मरीज़ बि अचनि पिया, त हिकिड़े ॿारनि खे वॾनि खे सुबुह शाम ऐं या ॾींहं जो कहिड़े क़िस्म जा कपिड़ा पाइणु घुरिजनि, पंहिंजे जिस्म खे कीअं ढके रखनि जे मच्छर न चाक पाए? उन कपिड़ा पाइणु घुरिजनि पूरा, ख़ासि तरह सां ॿारनि खे तव्हांखे ख़बर आहे त गर्मीअ जे मौसम में उअं ई ॿार गर्मी आहे माण्हू घटि कपिड़ा जेके निकर्स पाईंदा आहिनि या अधु ॿांह वारियूं कमीसूं पाईंदा आहिनि, उनखे कोशिशि कजे त जेकॾहिं हिन जी मौसम आहे मच्छरनि जी ऐं जेकॾहिं हुनजो ख़तरो आहे त उनखे कपिड़ा माण्हू खे पूरा पाइणु खपनि। सलवार कमीज़ हुजे या पैंट शर्ट हुजे, उन में चङी तरह सां ढकियल हुजे। ऐं जेके खुलियल हिसा आहिनि उन ते अहिड़ा दवाऊं बि अचनि थियूं पियूं जेके रिपेलेंट चइबो आम मिलंदियूं आहिनि, जेको उहे लॻाए पियूं त पोइ मच्छर जेको आहे हुनजे वेझो न ईंदो माण्हू जे ऐं उहो कटे न सघंदो। अच्छा, पर जेके ॿार स्कूलनि में वञनि था सुबुह जो, छा उहे बि अहिड़े क़िस्म जी उन्हनि खे बि बिल्कुलु एहतियात करिणो आहे। ॿारनि खे वधीक एहतियात करिणो आहे, छो जो घणा केसिस जेके आहिनि ॿारनि खे थियनि था। अच्छा, इन करे थियनि था। अच्छा डॉक्टर साहब, जेको स्प्रे जी तव्हां ॻाल्हि था करियो त जेको असां आम मच्छरनि लाइ या मलेरिया लाइ जेको स्प्रे कंदासीं, उहो साॻियो ई स्प्रे डेंगी जे लाइ बि स्प्रे साॻियो ई आहे। ऐं उहो जेको मलेरिया में जे इस्तेमालु थिए थो उन सां बि थिए थो, पर जेकॾहिं घरनि में सपोज़ तव्हांजे घर में न थियो आहे त ज़ाहिर आहे उहो त सरकारी तरह सां या गवर्नमेंट जे पर तव्हां पाण बि
स्प्रे हर क़िस्म जा मिलनि था ऐं हीउ को एॾो सख़्तु जान मच्छर न आहे जेके आम स्प्रे बि अचनि था जेके घर में यूज़ कबा हूअं ई माण्हू करे थो पियो मक्खियुनि लाइ मच्छरनि लाइ या काक्रोचिस लाइ उहो बि कमु ॾेई सघे थो जेकॾहिं मच्छर हुजनि हिकिड़ो त मच्छर जे पैदा थियण जा जेके इम्कानात आहिनि पर जेकॾहिं पैदा थी विया आहिनि त उनखे स्प्रे कयो जीअं मच्छर लिकी था पवनि पिया परदनि में उन्हनि में उन्हनि खे खायो ऐं उस अचे जेकॾहिं तव्हां उस अहिड़े नमूने सां कमरे खे रखंदव जो पर्दा हटाए छॾींदो ऐं जेकॾहिं उस ईंदी त उन में बि मच्छरनि जो तइदाद घटिजी वेंदो अच्छा कीअं ख़बर पए त जेको हीउ बुखार आहे या फीवर आहे या जो मरीज़ आहे हिनखे डेंगी आहे हिकु ख़ासि निशानियूं इन में जेको आहे सो शक करे सघिजे थो त हे बुखार डेंगी जो छो जो बुखार जेको आहे सो इन्हनि इलाही बीमारियुनि में थिए थो पियो मलेरिया जो बुखार बि आहे त डेंगी जो बि आहे तव्हांजो जेको ट्रांसलाइटिस थिए थी ॿिया वायरसिस आहिनि उन जूं इन्फेक्शन थिए थी पई पर हिन जी थोरी हिकिड़ी निशानी आहे त हिकिड़ो त हिकदमि हाई ग्रेड फीवर थींदो तमामु तेज़ बुखार हूंदो ऐं 2-3 ॾींहं कंटिन्यूअस रहंदो पर जेकॾहिं बुखार खां पोइ ऐं हुन में मथे में सूरु जिस्म में सूरु हूअं ई बुखार में थींदो आहे पर हिन में घणो थींदो आहे तमामु घणो जिस्म सूरु कंदो ॿियनि बुखार में बि ईअं थी सघे थो पर हिन में तमामु वधीक थींदो आहे उन खां पोइ हिन जी जेका ख़ासि निशानी आहे उहा आहे त उन में रैश थी सघे थी यानी चमड़ीअ ते तव्हांजा जेके आहिनि सो दाणा या तव्हांजी ॻाढ़ाण या को शइ उहो जेको आहे सो हिन जो ख़ासि निशानी आहे उहो ज़रूरी न आहे त सभिनी डेंगी जे फीवर में ईअं थिए पर जेकॾहिं ख़ुदा न ख़ासि थिए त हिकदमि उनखे पर इहो बि ज़रूरु ख़्यालु करिणो आहे जेकॾहिं कॾहिं बि तेज़ बुखार थिए ऐं हिन जी डेंगीअ जी जीअं अॼुकल्ह सीज़न तव्हां ॿुधायो हले थी पई त जेकॾहिं कंहिं ॿार खे वॾे खे जेकॾहिं बुखार थिए थो पियो ऐं तेज़ थिए थो पियो ऐं त उनखे उन में ज़रूरु ज़हन में रखणु खपे त थी सघे थो डेंगी हुजे तंहिंजे करे डॉक्टर सां मशवरो करे ऐं उन मां जेको आहे डॉक्टर जेको आहे टेस्ट कराईंदो उन ख़बर पइजी वेंदी अच्छा मतिलबु तेज़ बुखार बि थी सघे थो जिस्म ते रेश थी सघनि था रेश थिए त उन में फौरन डॉक्टर अच्छा उहा कहिड़ी कंडीशन आहे जेकॾहिं कॾहिं चवंदा ब्लीडिंग अची वेंदी आहे जंहिंजे करे माण्हू ॾाढा कॉम्प्लिकेशन आहे इहे ॿ कॉम्प्लिकेशन डेंगी जूं जेके तमामु ऐं सभिनी में न थींदियूं आहिनि हिकिड़ो थींदो आहे टॉक्सिक शॉक सिंड्रोम ऐं ॿियो थींदो आहे हेमरेजिक फीवर डेंगी हेमरेजिक फीवर ऐं डेंगी हेमरेजिक फीवर छा थींदो त उन में जेके प्लेटलेट आहिनि जिस्म में ख़ासि जेके रत जा जुज़ा आहिनि उहे घटिजी था वञनि उनजे में घटी जॾहिं उहो क्रिटिकल लेवल खां हेठि ते वञे उनजी लेवल त पोइ रत निकिरणु लॻे थी पई तव्हांजे ॾंदनि मां निकिरी सघे थी तव्हांजे पेट मां निकिरी सघे थी नक मां निकिरी सघे थी पई तव्हांजे वारनि मां निकिरी सघे थी पई पेशाब में अची सघे थी त उहा तमामु सीरियस सिचुएशन प्लेटलेट घटिजी था वञनि ऐं ब्लीडिंग जेकॾहिं शुरू थी वञे पोइ तमामु सीरियस माना उहा इमरजेंसी आहे उन वक़्तु हिकदमि तव्हांखे प्लेटलेट करणो हॉस्पिटलाइज़ करिणो पवंदो मरीज़ खे फौरन अस्पताल वञिणो पवंदो ऐं ॿियो शॉक सिंड्रोम बि थींदो आहे जेको बि न पर इहे सभिनी केसिस में डेंगीअ जे सभिनी केसिस में हेमरेजिक फीवर ऐं शॉक सिंड्रोम नथो थिए थी सघे थो तंहिंजे करे माण्हू खे ख़्यालु करणु खपे ऐं उहा ई एमरजेंसी आहे उन में ई घणो करे माण्हू डॉक्टर साहिब जी इन खे ॻाल्हि खे मां अॻिते वधाईंदुसि त जेॾीमहिल हिकु कंडीशन जेका एमरजेंसी वारी हुजे या उन में का कॉम्प्लिकेशन्स थी वञे जेके हेमरेजिक फीवर जी जॾहिं कंडीशन हुजे त पोइ उनखे कीअं मेंटेन कजे पर वक़्तु थियो न ॾे उनखे हाणे वक़्तु था वठूं वक़्फ़े खां पोइ उनखे जेको जारी था रखूं ऐं नाज़रीन वक़्तु थियो नंढे वक़्फ़े जो वठूं था कोई नंढो वक़्तु वेलकम बैक नाज़रीन पंहिंजे ॻाल्हि जो सिलसिलो ॿीहर डॉक्टर शरफ अली शाह सां शुरू करियूं अॼु असां डेंगी बाबति ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं तव्हां बि असांजो नंबर अचे पियो स्क्रीन ते फ़ोन करे डॉक्टर साहिब खां को बि सुवालु पुछी सघो था ऐं फ़ोन करियो डॉक्टर साहिब खां सुवालु पुछो पर जंहिंमें तव्हां फ़ोन करियो त पंहिंजी टीवी जो आवाज़ु घटि रखो ऐं डॉक्टर साहिब वक़्फ़े सां पहिरीं ॻाल्हि पई हली त जॾहिं कंडीशन कॉम्प्लिकेशन वारी वञे या हेमरेजिक फीवर थी वञे या मतिलबु अहिड़ी प्लेटलेट घटी वञनि त उन कंडीशन में ऐं कहिड़ियूं ख़ासि निशानियूं मरीज़ खे हूंदियूं जे उनखे निशानियूं इहे ई हूंदियूं न त उन में जेको आहे सो रत शुरू थी वेंदी किथां न किथां रत उहो जेको आहे सो तमामु सीरियस सिचुएशन ऐं उन में हिकदमि मरीज़ खे अस्पताल में दाख़िल करिणो आहे ठीकु आहे जिते बि इहे सहूलियतूं मौजूदु आहिनि उन अस्पताल में वञिणो पवंदो ऐं उन जो मॉनिटर थींदो प्लेटलेट काउंट प्लेटलेट बार बार चेक कबो केतिरो घटिजे थो पियो ऐं पोइ उनखे ट्रांसफ्यूजन जी ज़रूरत पई सघे थी प्लेटलेट लॻाए सघिजे थी फ्रेश ब्लड लॻाए सघिजे थो पियो पोइ उते डॉक्टर फ़ैसिलो कंदा ऐं जेकॾहिं उन में शॉक जा बि साइंस आहिनि जेकॾहिं ब्लड प्रेशर वग़ैरह ड्रॉप थो थी वञे ऐं जेका पल्स रेट आहे तव्हांजी उहो तमामु फास्ट थी वञे पई हार्ट रेट
त उन में जेको आहे सो उनजो मैनेजमेंट शॉक जी मैनेजमेंट थींदी आहे। पर इहे जेके बि सहूलियतूं आहिनि जेके तिबी इहे अस्पताल में मिली सघनि हा, वरी थियूं, कंहिं घर में नथियूं मिली देरि न करे। हा। माण्हू जेकॾहिं को ॿार हुजे वॾो हुजे जंहिंखे बि शक हुजे त भई हिनखे डेंगी थी सघे थो पियो, ऐं ख़ासि करे असां जेकॾहिं चमड़ीअ ते रत जा दाग ज़ाहिर थियनि ऐं बुख़ार तेज़ आयो आहे त पोइ डेंगी इहो थी सघे थो। तंहिंजे करे हिकदमि उन मरीज़ खे एमरजेंसी जे तौर ते अस्पताल में मुंतक़िल कजे ऐं पोइ हॉस्पिटल में जेके डॉक्टर ऐं नर्सिस आहिनि उहे उनखे जेको आहे सो मॉनिटर कंदा ऐं जेकॾहिं वक़्त सारो जेकॾहिं माण्हू पुॼी थो वञे पियो त बचाए सघिजे थो मरीज़ खे। अॾा हिकिड़ो कॉलर आहे असां सां गॾु। हेलो, अस्सलाम वालेकुम। दादा केरु था ॻाल्हायो, किथां भाउ? सर, डेंगी वायरस जो छा तरीक़ो आहे, छा वजह को बचाइण जे लाइ छा तरीक़ेकार? छा हुनजी वजह आहे? जी साईं। डेंगी वायरस छो लॻंदो आहे, हिन जी वजह तव्हांखे ॿुधायूं? जी हा, बिल्कुलु। ठीकु आहे, तव्हांजी जवाब त वॾी महिरबानी। अॾा साहब बलोचिस्तान खां फ़ोन ई मां बची। बिल्कुलु। त डेंगी वायरस जेको माण्हू ताईं पहुचे हुनजी वजह छा आहे? वजह इहा आहे त जॾहिं उनजे वायरस वात में हूंदो आहे उन मच्छर जे, एडीज़ इजिप्टी मच्छर ख़ासि क़िस्म जो मच्छर आहे, उहो जॾहिं चक पाए, हा चक पाईंदो त पोइ उहे जेके जरासीम आहिनि जेके वायरसिस उनजे खून में रत जे शामिलु थी वेंदा मरीज़ ऐं जेके मरीज़ जे ऐं जेको आहे सो पोइ उनखे थी सघे थो उहा बीमारी थी वञे, डेंगी फीवर थी वञे। पर हिन में गॾु इहो बि पुछो त हिन जो बचाव जो तरीक़ो इहो ई आहे त पहिरियों त मच्छर तव्हांजे घर में थियनि न। ठीकु आहे। ऐं कोशिशि कयो त पाणीअ जो जेको किथे बि बीहे न, बाल्टी आहे या हुनजो ढक कयो। मतिलबु त हिकिड़ो त जेको डेंगी मच्छर जे चक सां या डेंगी बचायो पाण खे थींदो ऐं ॿियो मच्छर जे चक खां बचायो त डेंगी न थींदो। तंहिंखां पोइ वरी ॿियो आहे जो स्प्रे वग़ैरह उन खां पोइ जेकॾहिं तव्हांखे बुख़ार थिए थो त उनखे ॾिसो जेकॾहिं डेंगीअ जो शक आहे त हिकदमि जेको आहे डॉक्टर सां मशवरो कयो ऐं जेकॾहिं का कॉम्प्लिकेशन पैदा थिए जीअं फीवर आहे त उहो हिकदमि डॉक्टर खे अस्पताल में दाख़िल करणु खपे। हिकिड़ो ॿियो बि कॉलर असां सां। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा मां अमरकोट सां पियो ॻाल्हायां, सरवण सूचर। वाह वाह, वॾी महिरबानी। अदा छा पुछंदो? हा, मां डॉक्टर साहब खां इहो अर्ज़ु कंदुमि त असांजे उमरकोट शहर में तक़रीबन हिन हफ़्ते मां 50 केस थी चुका आहिनि डेंगू जा। अच्छा जी सर। अॼु बि हिकिड़ो मुंहिंजो बिल्कुलु दीवार सां दीवार मुंहिंजो घर आहे, छोकिरो नालो आहे शाहनवाज़ जनाब हाजी शौकत, उहो अॼु असां रेफर कयो आहे उमरकोट खां हैदराबाद। त तव्हां छा उमरकोट में एतिरा मच्छर आहिनि? मच्छर तमामु घणा आहिनि, न स्प्रे न ॿियो न कुझु, राति जो टाइम लाइट न हूंदी आहे, अहिड़ी हालत लॻी पई आहे जेको उमरकोट में आम दे रिकॉर्ड जेके आहिनि केसिस आहिनि डेंगू जा 50 आहिनि सर। 50 आहिनि सॼे शहर में? उते छा उते डिस्ट्रिक्ट अस्पताल वारा जेके आहिनि जेकॾहिं तफ़सील तव्हां जे पंहिंजे नुमाइंदे खे चवंदो त असांजे शहर में अहिड़ी हालत लॻी पई आहे जेको माना अहिड़ी हालत आहे हर घर में हिकिड़ो न ॿियो हिकु न ॿियो मेंगवाड़ पाड़ो आहे, जटिया पाड़ो आहे, सुतार पाड़ो आहे, लोहार पाड़ो आहे, शहर सॼो जेको डेंगे खां सर भरियो पियो आहे। ठीकु आहे, तव्हांखे हिन जी जवाब जो वॾी महिरबानी। तव्हां असांखे फ़ोन कई उमरकोट खां, असीं फ़ोन कयो त हिन वक़्तु उमरकोट शहर में जेके 50 खां वधीक जेके डेंगी जा मरीज़ आहिनि त उते कीअं इहे बचाव कनि? डॉक्टर साहब थोरो पहिरीं उते जेका डिस्ट्रिक्ट अस्पताल गवर्नमेंट खे इहो फर्ज़ु आहे, जेको डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर आहे हा उनखे इहो फर्ज़ु आहे त उहो बिल्कुलु शहर में हंगामी तौर ते जेको आहे सो उपाउ वठा वञनि ऐं माण्हुनि खे पहिरियों त हिकिड़ो ॼाण ॾिनी वञे त इहे मच्छर कीअं थिए थो पियो, उनखे कीअं ख़तमु कजे ऐं पाण खे कीअं बचाइजे। ऐं ॿियो अस्पताल में इहे सहूलियतूं मुहैया कजनि था। ज़ाहिर आहे उमरकोट को माण्हू हैदराबाद ॾुखियो आहे त उन करे उन में इहे सॼियूं सहूलियतूं जेके डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर हॉस्पिटल वॾी आहे उमरकोट में, इहे सभु सहूलियतूं उते थी सघनि थियूं पियूं, उते मुहैया कयूं वञनि ऐं माण्हुनि खे ॼाण ॾिनी वञे त जीअं जल्दी स्प्रे कयो वञे। ऐं जेकॾहिं उमरकोट में मरीज़ आहिनि त हेल्थ डिपार्टमेंट खे छा करणु घुरिजे? हेल्थ डिपार्टमेंट खे जेको आहे सो बिल्कुलु जेको फौरन जेके इमरजेंसी बेसिस ते अरेंजमेंट कया वञनि, उते डॉक्टर मौजूदु हुजनि, पैरामेडिकल स्टाफ वेठो मौजूदु हुजे, ब्लड बैंक खे इक्विप कजे, ब्लड जो तादाद पवंदी जेको आहे रत जूं थैलियूं मौजूदु हुजनि या डोनर्स जिन में प्लेटलेट जेको आहे सो अलॻि सेपरेट करे सघिजे, उहा अलाए सहूलियत उते आहे न, पर जेकॾहिं न आहे त जेके कराची में हैदराबाद में ब्लड बैंक आहिनि उन सां तावन मतिलबु तव्हांजो मतिलबु त फौरन स्प्रे कराइजे ऐं जेके मरीज़ आहिनि उन्हनि जो इलाज कयो वञे। हिकिड़ो ॿियो बि कॉलर आहे असां सां गॾु। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी दादा केरु था ॻाल्हायो, किथां?
जी साईं संतोष कुमार हेल्थ टेक्नीशियन विपोखा सां ॻाल्हायां पियो। वॾी महिरबानी संतोष पंहिंजी टीवी जो आवाज़ घटायो पोइ डॉक्टर साहब खां सवाल पुछो। साईं सवाल मुंहिंजो इहो आहे त डेंगू जे बारे में जेके कॉम्प्लिकेशंस एंड साइंस जेके आहिनि उनजा साइंस सिम्टम्स इहे साईं ॿुधाइनि ऐं उन खां पोइ जेको आहे इहो इन जो बचाव जेको आहे उहो या इन मेडिसन वग़ैरह जेको आहे इलाज वग़ैरह इहो ॿुधाए। ठीकु आहे, हिकिड़ो त साइंस सिम्टम जो इलाज ॿुधायूं तव्हांखे। हा साइंस सिम्टम्स ऐं ॿियो इन जो ट्रीटमेंट यानी इलाज जेको आहे इहो ऐं ॿियो एहतियाती तदाबीर जेको इन जे बारे में। ठीकु आहे संतोष, तव्हांखे ॿुधायो त वॾी महिरबानी तव्हां असांखे फ़ोन कई। साईं साइंस सिम्टम बचाव से पहिरियों त वॾी साइन जेको इन जो आहे बुखार, उहो हाई ग्रेड फीवर ईंदो तमामु 100, 200, 300, 4। ठीकु आहे। ऐं जिस्म टुटणु लॻंदो, मथे में सूरु, जिस्म में सूरु, हॾनि में सूरु तमामु घणो थींदो। ऐं उन सां गॾु जेकॾहिं चमड़ीअ ते जेके आहिनि रैश ज़ाहिर थी सघे थी, दाणा या जेके ॻाढ़ाण उहा थी सघे थी, या जेकॾहिं कॉम्प्लिकेशन में वेंदो त पोइ उहा रत तव्हांजे वात मां बि अची सघे थी, नक मां बि अची सघे थी, पेशाब में, पेट मां, किथां बि रत अची सघे थी पई, जेका तमामु सीरियस सिचुएशन थिए। हिन जी का ट्रीटमेंट, का एंटीवायरल ट्रीटमेंट न आहे, काई बि अहिड़ी दवा न आहे जेका वायरस खे ख़तमु करे। ठीकु आहे। ऐं न ई हिन जी का वैक्सीन आहे, इन जे करे तमामु अञा ताईं का बि वैक्सीन बि न आहे हिन मर्ज़ जो। हिन जो इलाजु इहो आहे त हिकदमि डॉक्टर उनखे अस्पताल में मरीज़ खे दाख़िल कजे ऐं कोशिशि करे त जीअं जेका घणो करे जेको नुक़सानु थिए थो पियो उहो थिए थो पियो रत जे ज़ाया थियण जे करे, प्लेटलेट घटिजी थी वञे, रत थी निकिरी वञे त माण्हू शॉक में थो हली वञे। तंहिंजे करे जेकॾहिं प्लेटलेट घटि आहे त प्लेटलेट जी ट्रांसफ्यूजन, जेकॾहिं ब्लड घटिजी वई आहे त ब्लड जी ट्रांसफ्यूजन ऐं उनजे टेम्परेचर खे मेंटेन करणु। अस्पताल में टेम्परेचर थी वियो त जेको आहे उहो वक़्तु गुज़री वेंदो ऐं मरीज़ ठीकु थी वेंदो। हिकिड़ो ॿियो बि कलर आहे असां सां। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी अदा केरु था ॻाल्हायो, किथां भाउ? सर इस्माइल नगर पियो ॻाल्हायां डायरेक्ट सां। वॾी महिरबानी इस्माइल, छा पुछंदो डॉक्टर साहब खां? सर डॉक्टर साहब का सवाल इहो आहे डेंगू मच्छर जेको आहे उनजी निशानी थोरी ॿुधाए ऐं मतिलबु जेके असर थियनि था घणी देरि खां पोइ उन जा थियनि था या यकदमि असर थियनि था ऐं कहिड़ा थियनि था इहो वाज़े करे। अच्छा, मतिलबु मच्छर कहिड़े क़िस्म जो हूंदो ऐं हिन जा असर केॾी महिल शुरू थींदा, इहो ई त सवाल आहे न? वॾी महिरबानी इस्माइल, तव्हांखे जवाबु ॾींदा, तव्हां असांखे फ़ोन कई। डॉक्टर साहब हिकिड़ो मच्छर उहो कहिड़े क़िस्म जो हूंदो, थोरो हुनजो कलर वॾो हूंदो, नंढो हूंदो, कहिड़ो? हिकु त ॿियो हुनजो सवाल इहो त छा जेकॾहिं मच्छर अॼु चक पाए थो त कॾहिं हिन जो बुखार ज़ाहिर थींदो? मच्छर जो जेको पहिरीं त निशानी इहा आहे न त ॾींहं जो मच्छर कटे, शाम जो, सुबुह जो, ॾींहं जो। ठीकु आहे। उहो राति जो न थींदो। ठीकु आहे। ऐं ॿियो हिन खां वॾो बि मच्छर इन जो जेको मच्छर आहे ईअं जेको आहे अंदाज़ो लॻाइणु त हे मच्छर डेंगू जो आहे उहो तमामु मुश्किल आहे। पर थोरो ॾाढो चिट कबरो हूंदो आहे, पर उहो ज़ाहिर आहे माण्हू उॾंदड़ मच्छर खे कोन थो सुञाणे सघे। ठीकु आहे। पर रुॻो इहो ज़रूरु फ़र्क़ु आहे त जेको आहे सो ॾींहं जो मच्छर वधीक तव्हांजे चक पाईंदो, राति जो न पाईंदो। ठीकु आहे। ऐं ॿियो जेको साईं पुछो त उन में कहिड़ियूं अलामतूं थियनि थियूं पयूं? अलामतूं ॿियो जॾहिं अॼु मच्छर चक पाए थो त घणा उहे 3 to 5 days, 3 खां 5 ॾींहं लॻे थो, हफ़्तो बि थी सघे थो, हफ़्ते खां पोइ बुखार ज़ाहिर थी सघे थो। निशानियूं त तव्हां अॻे ई ॿुधाए चुका आहियो त उन में जेके निशानियूं आहिनि बुखार जूं उहे त साॻियूं आहिनि जेके तव्हां ॿुधाए चुका। अच्छा डॉक्टर साहब ट्रीटमेंट कोन्हे, तव्हां ट्रीटमेंट जो ज़िक्र त छा सिर्फ़ु जेको बुखार आहे उनखे कंट्रोल कजे, जेको ब्लड जेको आहे उनखे रोके, प्लेटलेट जेको आहे उहे ॾींदा मरीज़ खे ॾियणु घुरिजनि ऐं फ्लूइड ॾियणु घुरिजनि, उन सां मरीज़ ठीकु थी सघे? बिल्कुलु, छो जो हिन मर्ज़ जो वायरल इन्फेक्शन तमामु इलाही ॿिया बि वायरल इन्फेक्शन जंहिंजो अञा ताईं ट्रीटमेंट न आयो आहे। तंहिंजे करे बदकिस्मती सां अञा ताईं काई बि एंटीवायरल जेका इफेक्टिव हुजे, जेका रिकमेंडेड हुजे उहा न आहे। अञा वैक्सीन बि न, जेको टिको बि न आहे। पर हीउ जेको मर्ज़ अहिड़ो आहे जो सेल्फ लिमिटिंग आहे, पाण ई सही थी वेंदो, पर उन दौरान मरीज़ खे जेको आहे सो मेंटेन करिणो आहे त जीअं रत जो मरीज़ जी जेका रत न घटिजे ऐं शॉक में मरीज़ न वञे ऐं या बुखार एॾो तेज़ न थी वञे जो कंट्रोल न करे सघे। हिकिड़ो ॿियो बि कॉलर आहे असां सां गॾु। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मां सऊदी अरब खां ॻाल्हाईंदो मूंखे थोरो केरु था ॻाल्हायो भाउ? पंहिंजो नालो ॿुधायो। नालो सही न आयो, थोरो कमु सही न आहे कंदो। किथां सर? जी नालो मुंहिंजो गुलाम आहे। न किथां पिया ॻाल्हायो? सऊदी अरब। वॾी महिरबानी, थोरो ज़ोर सां ॻाल्हायो। छा पुछंदो डॉक्टर साहब खां? अगरि मुंहिंजो थोरो टीबी जो अर्ज़ो थी वियो, फेफड़ो कमु घटि कंदो आहे, गम थी वेंदो आहे। अच्छा, करायो आहे डॉक्टर सां, इहो महिरबानी करे ॿुधायो। इलाज तव्हांजो कंप्लीट थी वियो आहे या हले पियो? अञा 9 महीना पूरा थी विया, 8 महीना? हा, मां 6 महीने जो कोर्स हुयो, 7 महीना।
ठीकु थोरो गर्मी में निकिरंदो आहे फेफड़ो कमु न कंदो साह जी तकलीफ़ थींदी आहे। ठीकु आहे, उमिरि घणी आहे तव्हांजी? उमिरि तक़रीबन 60 साल जे अंदरि। ठीकु आहे, कमकार कंदा आहियो? हा, खेती वाड़ी राखी जो। ठीकु आहे, तव्हांखे जवाबु ॾियो था, ॿुधो भई डॉक्टर साहिब खे चवां थो तव्हांखे जवाबु। वॾी महिरबानी, तव्हां असांखे सऊदी अरब खां फ़ोन कई, तव्हांजी वॾी महिरबानी। डॉक्टर साहिब, टीबी जो इलाजु हले थो, 7 महीना थिया, अञा 1 महीनो रहिया, पर अञा बि हुनखे कमज़ोरी आहे, त तव्हां छा साईं खे गाइड कंदो? ॿाहिरि नथो निकिरी सघे, कमकार नथो करे सघे, उमिरि 60 साल अथसि। हा, जो ॿुधाए थो त टीबी जो इलाजु पूरो थियो आहे, अञा महीनो रहे थो। 6 महीना पूरा 6 महीना इलाजु हाणे। शायदि उते 8 महीननि जो त हुन में इहो आहे त जेकॾहिं हे चए थो त लंग हिकिड़ो जेको गर्मी लॻे थी, हिकिड़ो फेफड़ो चए थो त उहो थी वियो आहे, ख़राबु थी वियो आहे। जेकॾहिं उहो वाकई फेफड़ो ख़राबु थी वियो आहे त डॉक्टर सां ज़ाहिर आहे जेको टीबीअ जो हिन जो इलाजु कंदो हूंदो उन सां रुजू करे, उन में रुजू करे, ऐं जेकॾहिं ॾिसो वाकई जेकॾहिं डैमेज आहे त उनजो बि इलाजु थी सघे थो पियो। अच्छा, हा, त को थी सघे थो को पोस्ट ट्यूबरक्लोसिस जा कॾहिं कॾहिं कॉम्प्लिकेशन थींदा आहिनि, त उन में जेको आहे सो उनखे खपे त इस्पताल सां लाइ विछड़ में अचे ऐं उहे उनखे ॿुधाईंदा। ऐं या थी सघे थो जेकॾहिं पूरो न थियो आहे त मल्टी ड्रग रेजिस्टेंट टीबी बि थी सघे थी, MDR। ॿीहर टेस्ट कराए, त उनजे करे उहे जेके बि हिन जो इलाजु कॾहिं वाकई ऑथेंटिक कंहिं टीबी अस्पताल में थिए थो त उन्हनि जे मशवरे ते अमल करे, ऐं जेकॾहिं नथो करे त पोइ वञे उन्हनि वटि, वञे त पोइ उहे सही हिनखे गाइड कंदा। हिन जो इलाजु आहे ऐं मुकमल इलाजु आहे, टीबी बिल्कुलु ख़तमु थी वेंदी ऐं बिल्कुलु तंदुरुस्त थी वेंदो। तंदुरुस्त थी वेंदो। अच्छा डॉक्टर साहिब, जेको रेशो आहे, जंहिंमें 100 मरीज़ आया डेंगी जा, त डेथ रेशो छा आहे? घणा सभई 100 जा 100 ठीकु थी वेंदा या कॉम्प्लिकेशन थींदी? डेथ रेशो जेको आहे सो ईअं चई नथो सघिजे पियो, उहो डिपेंड थो करे त जेको मरीज़ आहे उनजी क़ुवत मुताबिक़ छा आहे, मरीज़ ॿार आहे, मरीज़ वॾो आहे, ऐं कॉम्प्लिकेशन उनखे कहिड़ियूं थी थियनि पियूं, ऐं जल्दी इलाज थो करे, अस्पताल ते पुॼी थो सघे। न मतिलबु हाणे 300 थिया त शायदि मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो अधु माण्हू जेको आहे कॉम्प्लिकेशन में, छो उन में कॉम्प्लिकेशन्स जेके आहिनि एतिरियूं घणियूं न आहिनि, मतिलबु सभिनी खे न थींदियूं आहिनि, घटि माण्हुनि खे, पर ख़तरो सभिनी खे हूंदो आहे। ख़तरो सभिनी खे, तंहिंजे करे ईअं न करणु खपे त जेकॾहिं इग्नोर न करणु। हा, बिल्कुलु इलाज ज़रूरु कराइजे, ऐं उन में बिल्कुलु एमरजेंसी तौर ते हिकदमि अस्पताल में। हिकिड़ो कॉलर आहे असां सां गॾु, शाह साहब। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी साईं, केरु था ॻाल्हायो, किथां? मां साईं सऊदी अरब खां जिते मों ॻाल्हायां थो। जी, नालो छा ॿुधायव? अली अकबर चाचड़। जी, अली अकबर चाचड़ साहब, छा पुछंदो डॉक्टर साहब खां? जी, डॉक्टर साहब खां छा पुछंदो, सवाल करियो पंहिंजो। डॉक्टर साहब खां पुछूं था त शुगर जो थोरो को अर्ज़ो आहे। जी, कॾहिं जेको आहे त बीहे थी वञी, माना 120 130, कॾहिं त वरी जेको आहे त इहो पोइ सही आहे या मथे आहे की ईअं कमु? तव्हां शुगर जो इलाज करायो पिया, तव्हां दवाऊं वठो पिया? जी, शुगर जो इलाज करायो पिया तव्हां? हा, शुगर जो इलाज हले थो। पोइ तव्हां सम्झो था शुगर कंट्रोल में आहे या घटी थी वञे, कॾहिं वधी थी वञे? न साईं, जेको आहे अहिड़ी। ठीकु आहे, तव्हां जवाबु ॾिनो, वॾी महिरबानी। तव्हां असांखे सऊदी अरब खां फ़ोन कई चाचड़ साहब, तव्हांखे डॉक्टर शुगर जो आहे सऊदी अरब खां फ़ोन, माना इलाज त कराए थो, छा दवाऊं सही न पियो खाए या सही हिन में 2 टे सबब थी सघनि था पिया। हिकिड़ो त इहो थी सघे थो परहेज़ सही न कंदो हुजे, ठीकु आहे, खाइण पीअण छड़ो दवा न आहे करणी, दवा बि टाइम ते करणी आहे, ऐं हुन सां गॾोगॾु परहेज़ बि करणी आहे। त खाइणो छा आहे, एक्सरसाइज़ करणी आहे, केतिरो खाइणो आहे, त इहो ज़रूरी आहे त हे हिनखे जेको कंहिं बि डॉक्टर जंहिंसां इलाजु कराए थो उन सां रुजू करे ऐं उन खां पुछे त मुंहिंजी जेका शुगर आहे ईअं छो थी फ्लैक्चुएट करे, छो थी घटिजे वधे। अच्छा, त पोइ हुनखे मशवरो ॾींदो। ऐं हिन में 2 सबब थी सघंदा, थी सघे थो दवा चेंज थिए, उहा दवा इफेक्टिव न हुजे जेका हिन जे लाइ, या एड करे डोज़ वधाइणो पए, या त हिन जी परहेज़ सही न आहे, खाइण पीअण में डॉक्टर ॾे वञे त उहो वधीक डॉक्टर साहब टाइम बि ख़तमु थियण वारो आहे। तव्हां सम्झो था डेंगी जो इलाजु मौजूदु आहे, जेकॾहिं प्रॉपर हुन जो इलाजु कजे त सभई मरीज़ ठीकु थी सघनि था?
डिघीअ जो इलाज मौजूदु न, मतिलबु जेको बि तरीक़ेकार आहे, हुनजो मैनेजमेंट मौजूदु आहे, जेकॾहिं हुनखे एहतियात कजे त ॿिन्ही खां बचाव बि थी सघे थो ऐं मरीज़ ठीक ऐं मरीज़ ठीक बि थी सघे। अच्छा डॉक्टर साहब, मेंटल हेल्थ डे मल्हायो अथनि, पर जॾहिं असांखे कंहिं मरीज़ खे ज़हनी बीमारियूं हूंदियूं आहिनि त असांजा माण्हू हुनखे घर मां कढी चवंदा चरियो आहे, पागल आहे, छा इहे जेके पुराणा असांजूं सोचियूं आहिनि उहे बहितर आहिनि, या जेको ज़हनी मरीज़ आहे हुनजो फौरन इलाज कयो? छो त अॼु सॼी दुनिया में मेंटल हेल्थ डे या ज़हनी बीमारियुनि जो ॾींहुं मल्हाए थो, इन बारे में तव्हां छा चवंदा? बिल्कुलु साईं, इहे जेको आहे सो असांजे सिंध में ख़ासि तरह सां तमामु इन ॻाल्हि जी ज़रूरत आहे त जेको जीअं ज़हनी बीमारीअ खे बि हिकिड़ी बीमारी सम्झी वञे, हुनखे पिट पारां थो या जिन या जेको आहे सो इहा न सम्झिजे, छो जो इहो बि हिकिड़ो क़िस्म जो मर्ज़ु आहे ऐं उन मर्ज़ जो जीअं ॿियनि मर्ज़नि जो इलाजु थिए थो उनजो थिए अहिड़े नमूने सां इलाजु कजे। ऐं साइकेट्रिस्ट आहिनि असां वटि जेके तइलीम याफ़्ता ऐं तजुर्बेकार डॉक्टर आहिनि जेके तशख़ीस करे मर्ज़ खे सही इलाजु करे सघनि था, ऐं तंहिंजे करे उन्हनि सां रुजू कजे ऐं उनखे ईअं ॿधी छॾणु, पीरनि ते वठी वञणु, घर में कढी ख़राब सम्झण त करे मरीज़ जो बि एतिरो ई हक़ आहे जेतिरो कंहिं ॿिए मरीज़ जो। तंहिंजे करे उन्हनि जा राइट्स आहिनि, उन्हनि खे बाक़ाइदे इलाजु करणु खपे ऐं उन्हनि जो जेकॾहिं सही इलाजु थिए थो त बिल्कुलु तंदुरुस्त थी वञनि था मरीज़ ऐं बिल्कुलु पंहिंजे फैमिली खे पाण खे लुक आफ्टर करे सघनि, माना बहितर ज़िंदगी वरी नॉर्मल ज़िंदगी गुज़ारे सघनि। माना अहिड़नि मरीज़नि जो इलाजु थियणु घुरिजे ऐं ज़हनी मरीज़नि जो इलाजु करे उन्हनि खे बहितर ज़िंदगी ते वापसि नॉर्मल ज़िंदगी गुज़ारे। डॉक्टर साहब, टाइम ख़तमु थी वियो, मैसेज छा हूंदो पैगाम? त मैसेज मुंहिंजो इहो ई आहे त डेंगी जेको आहे सो क़ाबिले बचाव मर्ज़ आहे। जेकॾहिं असां हुनखे मच्छर ते कंट्रोल कंदासीं, पंहिंजे जेको आहे सो ॼाण खे पंहिंजी खे वधाईंदासीं ऐं जेकॾहिं अस्पताल में सही टाइम ते पुॼंदासीं त कोई बि ख़तरो न आहे, पाण खे बचाए सघूं। वॾी महिरबानी डॉक्टर शरफ़ अली शाह, तव्हां असां वटि आयो, तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं नाज़रीन, डॉक्टर शरफ़ अली शाह असां सां गॾु जेको असांजे डेंगी बाबति ॼाण ॾिनई त डेंगी जो बचाव बि मौजूदु आहे, इलाज बि मौजूदु आहे, पर उहो तरीक़े सां अस्पताल में वञी हुनजो इलाजु कराइबो, मैनेजमेंट आहे हुनजी, इलाजु मतिलबु प्रॉपर न आहे, पर उनखे मैनेज कबो त मरीज़ ख़तरे खां बची सघे थो। ॿियो जीअं त मेंटल हेल्थ डे जा ज़हनी बीमारियुनि जो जेको आलमी ॾींहुं आहे, हुन में डॉक्टर साहब ॾाढी सुठी ॻाल्हि कई त जेके ज़हनी मरीज़ आहिनि उन्हनि खे बिल्कुलु इग्नोर न करणु घुरिजे, उनखे घर में गॾु उनखे इहो न सम्झे त चरिया थी आहिनि, पागल थी आहिनि, अहिड़ी का ॻाल्हि कान्हे। उन्हनि जो बि इलाजु मौजूदु आहे, उन्हनि जा बि डॉक्टर मौजूदु आहिनि, जेकॾहिं असां उन्हनि जो प्रॉपर सही तरीक़े सां ज़हनी मरीज़नि जो इलाजु करियूं त उहो बहितर ऐं सुठी ज़िंदगी गुज़ारे सघंदा। डॉक्टर साहब जिन ॻाल्हियुनि ते असां अमल कयो त असां बहितर ऐं सुठी ज़िंदगी गुज़ारे सघूं था। इन ते प्रोग्राम लाइव लाइन जो वक़्तु पूरो थियो। पंहिंजे मेज़बान डॉक्टर वाहिद बुशमोर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।